ऑल सिंध पीपुल्स पैरामेडिकल स्टाफ सिविल अस्पताल नौशेरो फिरोज के सदर खैर मोहम्मद सेतो पारां डॉक्टर बदरुद्दीन अबड़ो के DMS सिविल अस्पताल मुक़रर थियण जी ख़ुशी में आजियाणो ॾिनो वियो। इन प्रोग्राम की सदारत MS सिविल अस्पताल नौशेरो फिरोज ख़ादिम हुसैन मंगरियो कई। आयल मेहमाननि जे मान में आजियाणे तकरीब कंदे खैर मोहम्मद सेतो चयो त डॉक्टर बदरुद्दीन अबड़ो DMS थियण असांखे ॾाढी ख़ुशी थी। असां सोचियो बहितरीन के सुठी पोस्ट मिली आहे, छो न उनखे इज़त बख़्शियूं। असां ख़ादिम हुसैन मंगरियो जा भी शुक्रगुज़ार आहियूं जंहिं प्रोग्राम में शरीक थी मान मथां कयो। सदारती खिताब में उम्मे ख़ादिम हुसैन मंगरियो चयो त जस लहणन ऑल सिंध पीपुल्स पैरामेडिकल स्टाफ वारा जेके डॉक्टरनि खे इज़त ॾियनि था। AMS सईद अहमद जलवाणी चयो त ही आजियाणो डॉक्टरनि लाइ एज़ाज़ आहे। उन मौक़े ते हफ़ीज़ राजपर ऐं अमीर बख्श ट्रगड़ बि आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। सभिनी आयल महिमाननि खे सिंधी अजरकुन ऐं टोपिन जा तोहफ़ा ॾिना विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।